ओम साईं राम। गुल छोटियूं। डॉक्टर जे भाइटे खे छुटाइण ऐं पूरो भक्त बणाइण। नासिक ज़िले जे मालेगांव जे हिकु सरकारी डॉक्टर जे भाइटे खे सिल्ह जी बीमारी में हॾीअ में फुड़ी निकिरी पई। डॉक्टर जे सभिनी दोस्तनि डॉक्टर सलाह करे छोकिरी जी दवा कई, पर फ़ाइदो कोन थियो ऐं छोकिरो दर्द विचां दाऊं करणु लॻो। किन मित्रनि ऐं संबंधियुनि डॉक्टर खे चयो साईं बाबा जे हिकु नज़र सां छोकिरो छुटी पवंदो, वञी आख़िरी इलाजु करियो। हुन ते माता पिता छोकिरीअ खे शिरडी वठी आया ऐं बालिक खे बाबा जे चरणनि ते लेटाए अर्ज़ु कयऊं, तव्हांजो ई संकट मोचन नालो ॿुधी आया आहियूं। कृपा करे जीअं वणेव तीअं बालक खे हयाती बख़्शो। असांखे अव्हांजो ई आसरो आहे। दयालु बाबा जिन खे धीरज ॾेई चयो त जेको बि हिन द्वारका वारी मस्जिद जी ॾाकण ते चढ़ी ईंदो तंहिंखे हयाती भर ॾुख न थींदो। चिंता न करियो, हीअ ऊधी विभूति खणी बालक जे फुरड़े वारे भाङे ते मथां लॻायो ऐं ईश्वर में विश्वास रखो। अल्लाह कंदो त हिकु हफ़्ते में बिल्कुलु ठीकु थी पवंदो ऐं रोग वग़ैरह ख़तमु थी वेंदुसि। ईअं चई बाबा जिन बालकनि खे पंहिंजे दया दृष्टि विधी ऐं बालक जे कष्ट वारे हंध ते पंहिंजो हथु फेरियो। थोरे ई वक़्त में बालक तंदुरुस्त थी पियो ऐं माता पिता खेसि वठी बाबा जिन खां आज्ञा वठी शिरडी मां रवाना थिया। बालक जो चाचो डॉक्टर इहा लीला ॾिसी अहिड़ो त अजब में पइजी वियो त चयईं त अहिड़े महापुरुष जो दर्शन ज़रूरु कबो। हिकु दफ़े हू बॉम्बे वञी रहियो हो त मालेगांव में ऐं मनबार जे विच में कंहिं बाबा जिन जे बरख़िलाफ़ डॉक्टर जा अहिड़ा कन भरिया जो हिन शिरडी वञण जो ख़्यालु लाहे छॾियो ऐं सिधो बम्बई हलियो वियो। संदसि मर्ज़ी हुई त रहियल मोकल अलीबाग में वञी काटियां, पर बम्बई में लॻातार 2 रातूं आवाज़ु ॿुधंदो रहियो त छा तुंहिंजो मूं ते विश्वास न आहे, अविश्वासी छो थियो आहीं। इहा आवाज़ु ॿुधी डॉक्टर वरी रायो फिरायो ऐं शिरडी में वञण जो निश्चय कयईं। मुंबईअ में संदसि बीमार मरीज़ खे टाइफाइड जो तप थी पियो जो घटियो ई न थिए। डॉक्टर खे ईअं पिए लॻायो त हिन बीमार जे करे शायदि शिरडीअ में न वञी सघां। पंहिंजे मन में संकल्प कयईं त अॼु शाम ताईं हीउ बीमार ठीकु थी वियो त सुभाणे ई मां शिरडी वेंदुसि। उन संकल्प करण खां पोइ जॾहिं वरी बीमार जी नब्ज़ ऐं तप चाछण वेठो त ॾिसई त बालक जो बुखार लहणु शुरू थी वियो ऐं शाम ताईं आहिस्ते आहिस्ते लही 198 डिग्रियुनि ते पहुतो। ॿिए ॾींहुं शिरडी पहुची बाबा जिन खे वञी प्रणाम कयईं। उते बाबाउनि ने अहिड़ी ॻाल्हियूं ॾिठईं जो बाबा जिन जो पूरो भक्त थी पियो। 4 ॾींहं रही ॿुधी प्रसाद ऐं आशीर्वाद प्राप्त करे घर मोटी आयो। जल्दी खेसि इज़ाफ़ो मिलियो ऐं बीजापुर में बल्दी थी वियसि। मतिलबु त संदसि पूरब कर्मनि जे करे भाइटे जी बीमारी जो बहानो करे खेसि बाबा जो दर्शन नसीब थियो ऐं संदसि प्रीत बाबा जिन जे चरणनि में जुड़ी वई। डॉक्टर पिले साईं बाबा जो परम भक्त हो, तंहिं करे बाबा जिन जो मथिस प्यार हो। प्यार विचां खेसि भावुक करे छॾींदा हुआ ऐं वक़्त ब वक़्त सर कंहिं कम में खांसि सलाह वठंदा हुआ। डॉक्टर जी बि इहा ई मर्ज़ी हूंदी हुई त मां हर वक़्तु बाबा जिन जे वेझो रहां। हिकु दफ़े डॉक्टर पिले खे नासूर यानी कैंसर थी पियो ऐं काका साहिब दीक्षित खे चयईं त मां पीड़ा सही नथो सघां, हिन जीअण खां त मरणु बहितर आहे। मां सम्झां थियो त हिन रोग जो मुख्य कारण मुंहिंजा पूरब कर्म आहिनि। मां अॻियनि जन्मनि जे कर्मनि जो फल ईंदड़ 10 जन्मनि में भोगण लाइ तयारु आहियां। ऐं बाबा जिन खे वञी प्रार्थना कयो त हाणे हीअ पीड़ा दूरि कनि। उन ते काका साहिब साईं बाबा वटि वञी डॉक्टर पिले जो अहवालु ॾिनो ऐं संदसि प्रार्थना पिणु ॿुधाई। बाबा जिन काका साहिब खे चयो त पिले खे वञी चयो त घबराइण जी काई ॻाल्हि न आहे। कर्मनि जो फल 10 जन्मनि में न पर 10 ॾींहंनि में भोगी छुटंदो। मां हिते अव्हांजे धार्मिक ऐं आध्यात्मिक कल्याण लाइ वेठो आहियां। प्राण त्यागण जी इच्छा कॾहिं न करणु घुरिजे। डॉक्टर पिले खे कंहिंजे पुठीअ ते खणाए अचो त मां संदसि कष्ट हमेशह लाइ दूरि कयां। डॉक्टर पिले खे खणाए आंदो वियो। बाबा जिन खेसि पंहिंजे गदीअ जे साॼे पासे खां आराम सां लेटाए चयो त मुख्य दवा त इहा आहे त गुज़िरियल जन्मनि जा कर्म फल ज़रूरु भोगणु घुरिजनि, छो त पोइ कयल कर्मनि खां सफ़ा छुटकारो मिली वेंदो। असांजा कर्म ई असां लाइ दुख सुख जो कारण आहिनि, तंहिं करे हर हालति में असांखे संतोष धारणु घुरिजे। अल्लाह ई सभिनी खे फल ॾियण वारो ऐं रिख्या कंदड़ पिणु आहे। इहा यादगिरी सदाईं रखी संदसि सिमरन करणु घुरिजे। हू तुंहिंजी चिंता ज़रूरु दूरि कंदो। फ़क़ति तन मन धन ऐं वचन द्वारा संदसि शरण में वञो, तव्हांखे यकदमि पतो पवंदो त प्रभु छा थो करे सघे।
डॉक्टर पहले चयो त नाना साहिब मुंहिंजे पेर में पटी ॿधी आहे, मूंखे हुन मां को फ़ाइदो कीन पहुतो आहे। बाबा तंहिं ते चयो, नाना मूर्ख आहे, पर जे उहा पटी लाहींदे त मरी वेंदे, पर थोरे देरि में हिकु कांउ अची हुन में पंहिंजी चुंहिप हणंदो, तंहिंखां पोइ ई तूं जल्दी ठीकु थी पवंदे। उन वक़्तु मस्जिद ते झाड़ू हणंदड़ ऐं बतियुनि वग़ैरह जी सफ़ाई कंदड़ अब्दुल अची बतियूं ऐं ॾीआ साफ़ु करणु लॻो त ओचितो अब्दुल जो पेरु थिड़की डॉक्टर पिले जे टंग ते वञी पियो। दबाव अचण करे डॉक्टर जे सुॼल पेर मां 7 कीअं ॿाहिरि निकिरी आया। डॉक्टर पिले सूर विचां चिराइण लॻो, पर थोरे वक़्तु अंदरि सूर लही वियुसि ऐं भॼन ॻाइणु वेठो। तॾहिं बाबा चयो त ॾिसो ॾिसो, भाऊ ठीकु थी वियो ऐं भॼन ॻाए रहियो आहे, सभिनी ध्यानु ॾेई ॿुधो। करम कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहमान है तू रहीम, तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहाँ में निभाया तेरी शान है, फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशिकार, तू आशिकों का सदा मददगार है, करम कर मेरे हाल पर तू करीम। भॼन पूरे करण बैदि डॉक्टर पिले पुछो त बाबा जी नु अव्हां वारो कांउ कॾहिं अची चुंहिंब हणंदो। बाबा जी चयो त छा तो कांउ खे कोन ॾिठो, हू वरी कीन ईंदो, हाणे वाड़े में वञी विश्राम कर, तूं जल्दी नोबनो थी पवंदे। बाबा जी हिदायत मूजिबि ऊधी विभूति लॻाइण ऐं पाणी में विझी पीअण सां 10 ॾींहंनि में डॉक्टर जो नुसूर सफ़ा लही वियो। ओम साईं राम। गुल चोटियो पूरो थियो।